हालाणी तारीख़ी दरबार सूपदास वेसागी सिंध जे सकाफ़त ॾोकनि जी धमाल सां कई वई। वेसागी मेले में झूला चूड़ेल समेत मिठाई रांदीकनि ऐं आर्टिफिशियल झूलर जा स्टाल तफ़रीह जो मर्कज़ बणियल रहिया। गॾु प्रमात वेसागीअ जो अशनान करणती अमृत लाल भगतीअ कई। जे मेले में भगत सोनू भक्ति ऐं फ़नकार नज़र मोहम्मद समूह कलाम पेश करे मेले जे वेठलनि शौक़ीननि ते वजूद तारी करे छॾियो ऐं राग जे शौक़ीननि फ़नकारनि खे ख़ूब दाद ॾिनो। वेसागीअ जे मेले में कंदकोट, कशमोर, जकमबाद, शिकारपुर, सखर, सालेपट, हैदराबाद ऐं हिंद सिंध खां यात्री अची पंहिंजे मन जूं मुरादूं ऐं अमन भाईचारे जा विचन कंदा आहिनि। मैनेजिंग ट्रस्टी हलाणी दरबार कीअं त साईं हिते असांजो वेसाखी जो मेलो जेको आहे हर साल 12, 13, 14 अप्रैल लॻंदो आहे। क़दीमी मेलो आहे। हर साल हिते जेको आहे तमामु असांजे हिंद सिंध मां, पाकिस्तान मां, पर ॿाहिरि मुल्क मां बि माण्हू ईंदा आहिनि। ऐं हिते जेको आहे असांजो 3 ॾींहं भंडारो साहिबु चालू रहंदो आहे, जेको 3 ॾींहं 24 कलाक लंगर प्रसाद हलंदो आहे हिते। ऐं असांजो अखंड पाठ साहिबु हिते रखियल आहे, जेको सुभाणे 3 ॾींहं जॾहिं त वेसागी जो मेलो 3 ॾींहं लगातार हलंदो आहे। कोशिश डिजिटल मंज़ूर ख़ासकली हालाणी।